नाज़रीन, लालूराइंक में पोरियत पारां ॿारनि समेत व्याजखोर जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। ॻोठ पेचूहा जे रहवासी पीरसन ग़ुलाम हैदर बोहियो पारां पाक किताब खणी पंहिंजे घर भातियुनि ऐं मासूम ॿारनि समेत अवामी प्रेस लालूराइंक अची हिकु बााثر व्याजी ख़िलाफ़ एहतजाज रिकॉर्ड करायो। उन मौक़े ते हुन चयो आहे त 9 साल अॻु मुंहिंजे पुट ॻोठ नंढा महर वासे शाहिद महर खां 2,70,000 रुपया वरिता हुआ, जंहिंखे असां हिन वक़्त ताईं व्याज जी सूरत में 14 लख रुपया ॾेई चुका आहियूं, पर उन जे बावजूदि हू असां खां अञा 16 लख रुपया घुरी रहियो आहे। एहतजाज कंदड़ चयो आहे त बााثر व्याजखोर असांखे मुसलसिल धमकाए ऐं हरासां करे रहियो आहे। फ्रॉड जे कूड़े केस में ॿधाइबो हुयईं। असां मिसकिन पोरियत आहियूं, जेतिरी सघ हुई व्याज जी मद में ॾेई चुकासीं, वधीक नथा ॾेई सघूं। ॼाणायल व्याजखोर असांजे घर ते बि कब्ज़ो करणु चाहिनि था। उन्हनि IG सिंध ऐं ॿियनि इख़्तियारनि खे अपील कई आहे त मामले जो नोटिस वठी व्याजखोर शाहिद महर ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे जीअण जो हक़ ॾिनो वञे।